ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين وقال النبي صلى الله عليه وسلم بعثت لأتمم مكارم الأخلاق हम्द व सना किबरियाई अज़मत वलाई रब्बे करीम के जुगाए जो को कुल कायनात जो अकेलो खालिक व मालिक आहे बेहिसाब लातादाद दुरूद सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजे नामी ज़ात गिरामी थे ज़रा प्यार मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मौजूद समीन बिरादरान इस्लाम वाजिब एहतराम दोस्तों बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जेके भी पंहिंजा अंबिया इकराम मोकिलिया उहे इंसाननि मथां चूंडियल नुमाइंदा हुआ। अरबे खरबे इंसान हज़रत आदम खां वठी क़यामत जे ॾींहं ताईं हिकिड़ा आया पिया अचनि पिया। उन्हनि मंझि अल्लाह ताला सिर्फ़ 1,24,000 कम पेश पैगंबर पंहिंजे रिसालत नबूवत जे लाइ मुंतखिब कया। एतरी मखलूक खुदा जी, एतरा इंसान
तंहिंमें वलियुल्लाह, सालिहीन, मुत्तक़ीन, मोमिनीन, कानतीन, ताइबीन, वॾा नेक ई पारसा, पर उन्हनि मज़ा सभिनी में अल्लाह ताला सिर्फ़ नबियुनि खे मुंतखिब करे काइनात खे ॿुधाए छॾियो त धरतीअ ते जेकॾहिं मूंखे पसंदीदा आहिनि त मुंहिंजा इहे नबी मुंतखिब नुमाइंदा रसूल। वरी अल्लाह ताला सभिनि नबियुनि जा रूह हिकिड़े ई टाइम ते पर इंसानियत जा रूह पैदा करे अल्लाह तबारक व तआला वाइदो वरितो नबियुनि खां, मुंहिंजा नबियो, पैगंबरो, रसूलो, अव्हां जे टाइम ते मुंहिंजो रसूल बरगुज़ीदा मुहम्मद करीम अची वञे, इन जी तव्हां सपोर्ट कंदो, इन जी ताईद कंदो, इन ते ईमान आणींदो। सभिनी पैगंबरनि पंहिंजे पाकीज़ ज़बान सां चयो, अल्लाह असां तोसां वाइदो था कयूं त मुहम्मद करीम जंहिं बि दौर में जंहिंखे बि असां मां मिलियो असीं इन जी मदद कंदासीं, इन जी ताईद कंदासीं, इन ते ईमान आणींदासीं। वरी अल्लाह ताला एज़ाज़ बख़्शो, अल्लाह फरमाए त तव्हां वाइदो कयो है, आउं जे वाइदे सां गॾु आउं इहा ॻाल्हि थो कयां ऐं तव्हां सां इन वाइदे में आउं गॾु शरीक आहियां। वरी अल्लाह ताला पाण करीमनि खे रुतबो नसीब फरमायो, जॾहिं मेराज वारी राति रसूल करीम मेराज करण जे लाइ आसमान जे सेर जे लाइ अल्लाह ताला मुंतखिब कयो पाण करीमनि खे। एतिरनि नबियुनि में अल्लाह पाक सिर्फ़ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिखाब कयो, सिर्फ़ पाण करीमनि खे मेराज नसीब थियो आहे। एतिरनि नबियुनि मां कंहिं बि नबी खे अल्लाह पाण वटि कोन घुरायो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे तूर सीना जबल ते अल्लाह ताला नबूवत नसीब कई। अहिड़े नमूने सां हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पहिरीं जन्नत पोइ दुनिया में, हज़रत इब्राहिम ख़लील खे इराक़ में, उन खां पोइ मक्के में। अहिड़े नमूने सां हर नबी खे अल्लाह ताला कंहिंखे शाम में, कंहिंखे इराक़ में, कंहिंखे सऊदी अरब जे एरिए में, कंहिंखे कहिड़े, कंहिंखे फ़लस्तीन में, पर पाण करीमनि खे अल्लाह तबारक व तआला मेराज कयो, करायो आसमान ते घुराए करे। पाण फरमायूं त मेराज जी राति मूं नबियुनि जी इमामत कराई आहे। इहो एज़ाज़ आहे, कंहिंखे बि एज़ाज़ इहो नसीब कोन थियो। ऐं हर नबी जी ख़्वाहिश हुई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इक़्तिदा में पाण करीम इमाम हुजनि ऐं नबी मुक़्तदी हुजनि। हर नबी जी दिलि जी आरज़ू हुई। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी हज़रत ईसा रूहुल्लाह ताईं सभिनी जा रूह अल्लाह तबारक व तआला मस्जिद अक़सा में घुराया। सभु नबी आया, सिफ़ूं ॿधी बीठा, पाण करीमनि इमामत कई। तंहिं करे फरमायो त इमामुन नाम, हिते लक़ब मिलियो इमामुल अंबिया वल मुरसलीन। पाण करीमनि अल्लाह ताला पाण करीमनि खे इमामुन नबीयीन ऐं इमामुल रुसूल करार ॾिनो। इहे सभु ख़ूबियूं पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभ खां वधीक ख़ूबी आजिज़ी ऐं इंकिसारी हुई। अख़लाक़ फ़ाज़िल जा मालिक हो। हर नबी खे अल्लाह ताला बा अख़लाक़ बनायो ऐं हर नबी शिरक खां, बुराई खां, ग़लति कमनि खां बचपन खां वठी पाकीज़ हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आला अख़लाक़ उम्मत जे लाइ सबक़। मासूमनि सां पाण करीमनि जो कहिड़ो रवैयो, बुज़ुर्गनि सां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं पेश ईंदा, महिमाननि सां पाण करीम कीअं पेश ईंदा,
ताजरनि सां पाण करीम कीअं पेश ईंदा हुआ, पहचन सां पाण करीम कीअं पेश ईंदा हुआ, पराइनि सां पाण करीम कीअं पेश ईंदा हुआ, सरदारनि सां पाण करीम कीअं मुलाक़ात कंदा हुआ, उमराए ग़रीबनि में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि फ़र्क़ु कोन विधो। जहिड़ो ग़रीब जो एतिराम कंदा हुआ ओड़ो अमीर जो एतिराम कंदा हुआ। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे को लफ़्ज़ चई वञे त पाण करीम बर्दाश्त कंदा हुआ, फौरी तौर ते उनखे जवाब न ॾींदा हुआ। कई आज़माइशूं आयूं, रसूल करीम फरमाया हर नबी खे अल्लाह ताला दुआ ॾिनी आहे जेका ख़ासि दुआ आहे, ऐं उहा दुआ दुनिया में हुननि घुरी छॾी। जीअं कंहिं नबी खे तंग कयो पंहिंजे उम्मत वारनि, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो त दुआ घुरो त असांजे लाइ आसमान मां खाधे पीते जो इंतज़ाम थिए, दस्तरखान नाज़िल थिए। हज़रत ईसा फरमायो त का ॻाल्हि अहिड़ी घुरो जेका घुरण में सुकून त मिले, ऐं अल्लाह ताला खे चवां त आसमान मां मानी मोकिल असां ॾे, तव्हां खाओ पीओ त हूअं ई पिया, जो न असांखे त उतां को जन्नत जो ताम मिले। उहो दस्तरखान लथो, जिन खे ईमान आनो वांदो ॿियनि कोन। अहिड़े नमूने सां नबी जॾहिं नाराज़ थिया, हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम क़ौम ते नाराज़ थियो, बददुआ घुरी, क़ौम ग़रक़ थी वई। हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम नाराज़ थियो, सो बि अल्लाह ख़ातिर ज़ाती कंहिं बि नबी जी उम्मत ॾे का बि मतनाज़ो कोन हो। ज़ाती मामलात लाइ कंहिं बि नबी अल्लाह खे कोन चयो त अल्लाह मूंखे उम्मत वारनि तंग कयो आहे, हाणे मुंहिंजे करे हिन खे सज़ा ॾे। फरमायो त न, अल्लाह तोसां शरीक था बनाइनि, तुंहिंजे ज़ात सां शरीक था बनाइनि, इन्हनि खे बर्बाद करे छॾ। हज़रत हूद दुआ घुरी, क़ौम आद बर्बाद थी वई। हज़रत सालेह दुआ घुरी, संदसि क़ौम बर्बाद थी वई। अहिड़े नमूने सां हज़रत लूत दुआ घुरी, क़ौम बर्बाद थी वई। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रहमतुल लिल आलमीन कई मौक़ा आया, क़ौम तंग कयो, साहबा इकराम या रसूल अल्लाह एॾो हिननि तंग असांखे कयो आहे, भला तव्हां दुआ घुरो असांजी जान छॾी वञे। हता के साहबा फरमाईंदा त इहे लफ़्ज़ साहब जा त अल्लाह जा नबी हिननि जे तकलीफ़ुनि असांखे साड़े छॾियो आहे। जीअं बाह में पचाइबो आहे, वाक़े ॾिसनि पिया बिलाल टांडनि चिखनि ते तड़पे पियो, सुहेब रूमी सख़्तनि में आहे, आल यासर खे कुठियो पियो वञे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिजदे में बैतुल्लाह में मथां ओझरी उठ जी उछली पियो वञे। अम्मा फातिमा मासूमा जेका उन ओझरी खे छिके थी, रोए पई, दाहूं पई करे, मुंहिंजे बाबा जे मथां वज़न लाहियो त मुंहिंजो बाबा सिजदे मां उथे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ ईंदो आहे, उहो जीअं ओझरी खे लाहींदो आहे, अम्मा फातिमा छिकींदी आहे, ओझरी लहंदी आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिजदे मां मथो मथे खणंदा आहिनि। एतिरनि सख़्ती हूंदे ताइफ़ जे मैदान में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सख़्ती ॾिनी वियूं, एतिरो मारे वियो, रसूल करीम जूं जुतियूं खून सां भरिजी वियूं, जुतियूं मुबारक खून सां भरिजी वियूं, रत जिस्म मां फुहारा थी करे निकिरियो, आसमान मां फ़रिश्ता अची विया। अल्लाह जा नबी अल्लाह पाक असांखे मोकिलियो आहे, तव्हां हींअर पंहिंजे हथनि खे मथे खणो। अल्लाह ताला ऐलान फरमाया, मोहम्मद करीम तोखे तकलीफ़ूं ॾिनऊं, मुंहिंजे रसूल जो खून न वहायो आहे, हाणे बर्दाश्त जो मामिलो न आहे, तव्हां पंहिंजे ज़ुबान अक़दस मां लफ़्ज़ कढो। हाणे जो हाणे असीं जबलनि जा मलाइकयूं चायो हुकुम कयो, ॿिनि जबलनि खे ताइफ़ जे मैदान वारनि खे इन्हीअ ॻोठ खे ॿिनि जबलनि में मिलाए करे इन्हनि खे ईअं पीही छॾियूं जीअं गोश्त जो कीमो कबो आहे, को बि ज़रे बराबरि न बचे जिन तव्हां खे ईंदा आहियो। पाण करीम फरमाया न न न न न अल्लाहुम्मा हद क़ौमी फइन्नहुम ला यअलमून, अल्लाह इन्हनि खे ख़बर ई कान्हे का जिन मूंखे तकलीफ़ ॾिनी आहे, काश हिन खे मुंहिंजे मर्तबे जी ख़बर हुजे हा त मूंखे ईज़ा कोन ॾींदा। पाण कंहिं मां चवंदा आहियूं न कंहिंखे बचाई पोइ छा चवंदा आहियूं, अदा चरियो आहे छॾे ॾियोसि।
हालांकि ॿुधण वारो ॾिसंदो आहे चरियो किथां आयो ॾाहो आहे। अल्लाह खे ख़बर आहे ही क़ौम वारा होशियार था पाण खे सम्झनि चरिया कोन हा, पर पाण करीम ते लस कहिड़ा ला यअलमून अल्लाह इन इहे बेख़बर आहिनि, इन्हनि खे मुंहिंजे मर्तबे मान जी ख़बर कान्हे का, तॾहिं मूंसां ॿुधाइनि खे अज़ाब न ॾिजां। तॾहिं फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, मोहम्मद करीम मोकिलियो आहे इन उम्मत जे मथां क़ौम जे मथां, चाहे मुस्लिम हुजे ग़ैर मुस्लिम हुजे, कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ रखणु हुजे, पर मिड़नी लाइ तव्हांखे रहमतुल लिल आलमीन करे बि मोकिलियो आहे। पाण करीम सल्लल्लाहु हदीस में चए थो साबिता या रसूल अल्लाह इन्हनि जे लाइ बददुआ घुरो, इन्हनि क़ौम वारनि असांखे तकलीफ़ ॾिनी आहे, असांजी जान खे साड़े वियो आहे। पाण करीम अल्लाह मूंखे रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो आहे, न के मूंखे अल्लाह इन लाइ मोकिलियो आहे त कंहिंखे बददुआ ॾियां। अख़लाक़ हिफ़ाज़त आहे, असांखे को थोरी तकलीफ़ ॾे घटि कोन कंदासीं, सालनि जा साल हुन सां दुश्मनी असांजी हलंदी रहंदी, पंहिंजो हुजे या परायो हुजे। बाबा मूंखे तकलीफ़ ॾियां छॾियांसि, मूंखे गार ॾिनी आउं वरी ॿी गार न ॾियांसि, मूंखे धकई या ॿ धक हणंदोसांसि, पत्थर जो जवाबु सिर सां ॾींदोसांसि, धक जो जवाबु ॿिनि धकनि सां ॾींदोसांसि। अल्लाह अकबर। पर पाण करीम सां सम्झो आला अख़लाक़ ऐं आला ज़र्फ़ा जो पंहिंजो हुजे या परायो हुजे, पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एॾो आदाब ऐं अख़लाक़ सां ॻाल्हाईंदा हुआ जो अचण वारो ॿुधण वारो ओॾी महिल कलमो पढ़ी मुस्लमान। पाण करीम सां कहिड़ा कहिड़ा लक़ब रखियऊं। हदीस बाग में चए थो त तुफ़ैल बिन अमिर दौसी इहो दोस कबीले जो सरदार आहे, यमन में आयो आहे, मक्के में आयो आहे, नबुवत जी 11 साल में वो ईंदो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते मथे नबुवत जो ऐलान करे छॾियो। कुफारे मक्का सब मुखालिफ़ आहिनि। जेॾीमहिल तुफ़ैल बिन अमिर दौसी मक्के में दाख़िल थियो त सभु इस्तक़बाल लाइ उनखे फिरी विया, चवण लॻा त वाह सही वाह तूं वॾे वक़्त खां वियो आहीं, प्रोटोकॉल ख़िदमत इस्तक़बाल अची महिमान खे विहारियो तूं असांजो सरदार ई। पर त सरदार साईं हिकिड़ी अर्ज़ असांजी ॿुध त असां में हिकिड़ो नौजवान पैदा थियो आहे मोहम्मद बिन अब्दुल्ला, ॻाल्हाइण जो वॾो सलीक़ो आहे, वॾो ढंग आहे, वॾो तरीक़ो अथसि ॻाल्हाइण जो। जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त हू देरी कोन कंदो आहे, हू माण्हू खे पंहिंजो बनाए छॾींदो आहे। ऐं हू असांजे दीन खां सवाइ ॿिए दीन जी तबलीग कंदो आहे, असांजे दीन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो आहे। तव्हां महिरबानी करियो उन सां बचो, मुलाक़ात न कजो। तुफ़ैल बिन आमिर दौसी पाण बयान थो करे त मूंखे उन्हनि ईअं चयो, मुंहिंजो इश्तियाक़ वधो त ही सभु जो मूंखे सरदार मके जा फिरी आया त इन माण्हू सां न मिलजां, इन सां मिलां। चए थो मूं सोचियो त हाणे हीअ ॿुधाइनि पिया त ॻाल्हाए अहिड़ो भलो थो जो माण्हू जल्दी पंहिंजो दीन छॾे ॾींदो, तंहिं करे मूं इहो बंदोबस्तु कयो जो पंहिंजे कप खणी पंहिंजे कननि में मुंहं ठोसी, ताकी आउं रुॻो जो चहिरो ॾिसां ऐं खणी ॻाल्हि ॿुधी न सघां हुनजी, मूंखे फेराए न विझे। साईं तव्हांखे ॻोठ में रसो न, तव्हांखे चयो बाबा इन माण्हू खां बचिजां, वरी तव्हां थोरो अॻिते वरी ॿियो माण्हू बाबा इन खां बचिजां, वरी इन खां बचिजां। आख़िरकार तव्हांखे हिकिड़ो ख़ौफ़ बि थींदो ऐं शौक़ु बि थींदो यार इन माण्हू में आहे त हथियार बि कोन अथसि, हथ बि ख़ाली अथसि, झेड़ो बि कोन थो करे, इन सां फ़ौज बि गॾु कोन्हे का, ऑफिसर बि कोन्हे को, वक़्त जो बादशाह बि कोन्हे को। आख़िरकार मूंखे माण्हू झलीन छो पिया मिलांसि। वरी ख़्यालु आयो त एतिरा माण्हू झलीन पिया, आउं हिन सां मिलां, मूंखे नुक़सानु त कोन थींदो। तुफ़ैल बिन आमिर दौसी चए थो आउं ॿिन्ही ॻाल्हियुनि में विच में अची वियुसि, नेठि मूं फ़ैसिलो कयो त मिलणो ज़रूरु आहे। कप ऐं खैम पंहिंजे कननि में विधो। रहीक़ मख़तूम में तफ़सील सां इहो ज़िक्र थियल आहे।
हजरत तुफैल बिन अमर दौसी इरशाद फरमाए त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाकात जे लाइ रवानो थियो है। ख़ामोशी सां सरदारनि खे ख़बर कान्हे का अॼु तुफैल बिन अमर उन शख़्सियत सां मिलण वारो आहे जंहिंजे सां तव्हां मना कयो। फरमाए तो दाख़िल थिया ॾिसां हरम में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाख़िल थिया। छो जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वधीक टाइम हरम खे ॾींदा हुआ, बैतुल्लाह खे इबादत में। पाण करीम इबादत जे सांगे जी अंदर दाख़िल थिया ऐं आस्ते आस्ते रसूल करीम जे पोयां पोयां आयुसि। पाण करीम ने इबादत खां फारिग थी मोरे मुतवजह थिया, सलाम कलाम मूंसां कयूं। मूंखे जी मां ख़बर ॾे किथां आई, कलम में कपर पई आहे। रसूल करीम सल्लल्लाहु आदाब और अखलाक चवण लॻो साईं मूं अव्हां जे बारे में कुझु ख़बरूं ॿुधियूं आहिनि ऐं वक़्त जो वॾो शाइर बि आहियां, अदीब आहियां अरब जो। भला तव्हां आख़िरकार हिननि खे छा था चओ जंहिंजे करे तव्हां कहीं पोइते पिया हटनि? भला जेकर इलाज माल जी ज़रूरत हुजे त आऊं कयां, छो जो नौज़ बिल्लाह मिन्हा कुफार मक्का इहा बि ॻाल्हि हला छॾी त पाण करीमनि जी तबियत सही न आहे, ज़हनी तौर ते उहो ख़बर न आहे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। अल्लाहु अकबर। ही तुफैल बिन अमीर वेझो थी करे पाण सां सल्लम खां सुवाल कयो त पाण करीमनि क़ुरान मजीद जी तिलावत शुरू कई। तिलावत खां अॻु में पाण करीमनि मसलन ख़ुतबो फरमायो, हुन जा लफ़्ज़ चवण पाण करीमनि फरमाया इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि। पाण करीमनि जीअं ख़ुतबे जा अल्फाज़ शुरू कया, मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहू व मन युज़लिलहु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इते जो आस्ते आस्ते लफ़्ज़ ॿुधा, पर ॿुधण सां मूंखे इश्तियाक पैदा थियो, उन लफ़्ज़नि में वॾो वज़न महसूस थियो। हुननि चयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तबियत सही कान्हे का, ही कहिड़ो कलाम पियो पढ़े, अहिड़ो कलाम त मूं कॾहिं ॿुधो ई कोन को। अल्लाह अकबर। पाण करीम ईअं न चयो आहे त जेका कननि में कप हथई था कढो मुंहिंजे आदाब जे ख़िलाफ़ आहे, ईअं कोन चयूं त तूं गुफ़्तगू में छा पियो चई। असां आख़िर जी ॻाल्हाईंदा आहियूं, पर पाण करीमनि का बि आख़िर न ॾेखारी। आजिज़ी सां मुहबती मिठास में ख़ुल्क़ ऐं अख़लाक़ में पाण करीमनि ख़ुतबे मसनून शुरू कयो आहे। आख़िरकार चवणु लॻो मूं कननि मां कपह कढी आहे। मुंहिंजो साईं वरी पढ़ो। पाण करीम इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जॾहिं जदफ़ो में साईं टियों दफ़ो पढ़ो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टियों दफ़ो पढ़ियो आहे, ओॾी महिल हथ ते करे या रसूल अल्लाह बेअत तव्हां सां कयां थो, मूंखे कलमो पढ़ायो अशहदु अन्नक मुहम्मद रसूलुल्लाह। ही मके वारा सभु कूड़ा आहिनि, ही मुशरिकीन मक्का तव्हां ते इल्ज़ाम था लॻाइनि, ऐं कसम ॾी थो खणां थो तव्हां केतिरी अल्लाह जा रसूल आहियो, मूंखे मुस्लमान कयो त पोइ वञ। मना कयूं हज़रत तुफैल खे मुस्लमान थी, मके वारनि हवास बात थी वियो, वञ ॿाहिरि निकिरंदे जी तव्हां मूंखे मना कयो, पर अल्लाह मूंखे हिदायत ॾिनी आहे। चङो थियो जो आउं इन नबी सां मिलियो आहियां, हीउ त रसूल मक़बूल आहे। मूं त कई किताब ॾिठा, मूं त शाइर ॾिठो आहे, पाण शाइर है अरब जो, पर रसूल करीम जेको कलाम आहे कंहिं वटि कलाम कोन्हे। ये अल्लाह तबारक व तआला जा लफ़्ज़ मुंतक़िल थो करे जेकर पाण करीम सभिनी खे ॿुधाईंदा। अल्लाह अकबर। अहिड़े नमूने सां हज़रत ज़मात रज़ी अल्लाह ताला अन्हु
वो भी यमन का आयो वॾो शाइर आहे, वॾो ॼाणो आहे, मके में रसंदो आहे, उनखे ज़मात ख़्याल कजां। इन सां न मिलजां शख़्स सां जंहिंजो नालो मोहम्मद बिन अब्दुल्लाह आहे, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन सां न मिलजां, चवंदो त आऊं मुंहिंजो भला हीअं कयूं, आऊं सिहर को ॼाणा थो, जादू जिते थियल आहे उन ते पढ़ाई कंदो आहियां, जंहिंजी दिमाग़ कमज़ोर थी वञे उन जे मथां पढ़ाई कंदो आहियां, को मजनून हुजे उन जे मथां पढ़ाई कंदो आहियां। तव्हां था अचो जादू थियल आहे या को मामिलो थियल आहे, पोइ भला हीअं न कयूं, आऊं सभु इलाजु कंदो आहियां। इहो वरी बि तव्हांजे बिरादर जो माण्हू आहे, कुरैशी आहे, बनी हाशिम जो हाशिमी आहे, नौजवान, भला आऊं हुन ते पढ़ाई कयां, मतां मुंहिंजी पढ़ाई मां अलाह सां हिनखे शिफ़ा ॾे, ऐं आऊं वॾो माण्हू न आहियां जो हिन चकर में अचां। घबरायो न मके वारो, मूंखे इजाज़त ॾियो त मुहम्मद सां मिलां। अल्लाह अकबर। सैयदना ज़मान रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम खाग में पाण करीम सां मुलाक़ात कंदो आहे, चवंदो आहे मुहम्मद आऊं इलाज बि ॼाणंदो आहियां, बीमारनि खे इलाज बि कयां, जिन ते जादू जो असर थियो आहे या जुनून जो जिस्म ते आहे उन जो इलाज बि कंदो आहियां। तव्हांखे मालूम हुजे यमन खां आयल आहियां, शाइरी बि ॼाणंदो आहियां, अरबनि जे अदीबनि मां अदीब आहियां, मौलिफ़ बि आहियां, कई किताबूं पढ़िया, कई मूं शाइरी लिखी आहे। भला तव्हां मूंखे हक़ीक़त ॿुधायो, जेकर तव्हां बीमार आहियो तव्हांजे मथां पढ़ाई कयां। ही मके वारा त सभु था चवनि त ही बीमार थी पियो आहे मोहम्मद, भला तव्हांजे मथां पढ़ाई कयां। पाण करीम सल्लम तिलावत कलाम पाक शुरू कई आहे। ज़मान चए थो चुप थी वियसि, जो मूं शाइरियूं कयूं, शाइरियूं ॿुधियूं, ऐं मुअलिफ़ आहियां, वॾो ॼाणू आहियां, पर हीअ कहिड़ा अल्फाज़नि जेके चवे पियो, हीअ त मूं कॾहिं ॿुधाई कोन को। अल्लाह अकबर। हज़रत ज़मान फरमाए थो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जीअं तिलावत कंदा हुआ, मुंहिंजे अंदर में ईमान ईंदो वियो। आख़िरकार पाण करीमन तिलावत करे ख़त्म कई आहे। मूं चयो अशहदु अन्नक मुहम्मद रसूलुल्लाह, ऐं गवाही थो ज़मात ॾियां मुहम्मद तूं अल्लाह जो रसूल आहीं। जेके बि मके वारा तुंहिंजे ख़िलाफ़ था ॻाल्हाइनि से ग़लति, ज़मान मुस्लमान थी वियो। अल्लाह सुब्हानहु व तआला ख़ुदि गवाही ॾिनी आहे, फरमाई नून वल क़लबि वमा यस्तुरून मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून व इन्नक लअजरुन गैर ममनून व इन्नक लअला खुल्किन नज़ीम फसतुबसिर व युबसिरून। मोहम्मद करीम मूंखे कसम आहे नून जो, वल क़लबि वमा यस्तुरून, मूंखे कसम आहे कलम जो, ऐं कलम जे सां तक़दीरूं लिखंदो आहे। तूं अल्लाह जे नेमत सां अकुलमंद ॾाहो ऐं को बि तो जहिड़ो मूं ॾाहो दुनिया में पैदा कयूं ई कोन को आहे। तुंहिंजे लाइ अजरन गैर ममनून, तुंहिंजे लाइ अण खुट अजर रहे, तुंहिंजी मौजूदगी में बि तो ते दुरूद सलाम आहे, दुनिया मां रिहलत कंदे वेंदे तॾहिं बि दुरूद सलाम आहे। महशर जे मैदान ते क़यामत जे ॾींहं ताईं जेके तुंहिंजे उम्मत वारा ईंदा वेंदा तो ते दुरूद सलाम पढ़ंदा वेंदा। जेको ईमान आणींदो वेंदो, जेको कलमो पढ़ंदो वेंदो, जेको तुंहिंजे सुन्नत मुताबिक़ हलंदो वेंदो, जेको तौहीद जी प्रचार कंदो वेंदो, हर अजर में तुंहिंजो हिस्सो आहे। अजरन गैर ममनून, तुंहिंजो अजर अनखुट आहे। व इन्नक लअला खुल्किन नज़ीम, ऐं अल्लाह गवाही थो ॾिया काइनात में मूं कंहिंजो बि अहिड़ो इख़्लाक़ न बनायो आहे जेको तोखे अख़्लाक़ अता कयो। इहो छा आहे? अल्लाह जी ख़ुदि शाहिदी आहे। फरमाई मूं तो जहिड़ो अख़्लाक़ कंहिंखे कोन आहे। व इन्नक लअला खुल्किन नज़ीम। अम्मा आशा सिद्दीक़ा खां पुछियो वेंदो आहे, अम्मा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़्लाक़ जे बारे में फरमायो, पाण करीम जो अख़्लाक़ कहिड़ो आहे? अम्मा फरमाईंदी आहे कान ख़ुल्क़ुहु कख़ुल्क़िल क़ुरान। ॿुधण वारा ॿुधी छॾ, पाण करीम जे अख़्लाक़ जी पुछारो करी त क़ुरान मजीद जे अलिफ लाम मीम खां वठी वन्नास जे सीन ताईं क़ुरान मजीद पढ़ंदो वञ। पूरो क़ुरान पैगंबर जो अख़्लाक़।
पाण करीम जो हलण भी अखलाक वारो, गुफ्तगू भी अखलाक वारी, कचहरी करण भी अखलाक वारी, खिलण भी अखलाक वारो, रोअण भी अखलाक वारो, गम में शिरकत अखलाक वारी, खुशियुनि में शिरकत भी अखलाक वारी, अमीरनि सां अखलाक सां पेश अचनि, ग़रीबनि सां अखलाक सां पेश अचनि, बुज़ुर्गनि सां अखलाक सां पेश अचनि, मासूमनि सां अखलाक सां पेश अचनि। जेकर कोई यतीम रोदो ॾिसनि पाण करीम भाकुर भरे करे ईद जे ॾींहं ते यतीम खे आदत ॾियनि, पुट जेकर तुंहिंजो माउ ऐं पीउ वफ़ात करे वियो आहे, परवाह न आहे, मुहम्मद ज़िंदा आहे, हलिया तोखे कपिड़ा बि पाराया, आला ताम बि खाराया, कुल यतीम अची करे पाण करीमनि खे चंबड़ी वेंदा हुआ, महसूस ईअं कंदा रूहानी असांजो पीउ मौजूदु आहे। जेकर पीउ ऐं मां मौजूदु न आहे त छा थी पियो, मुहम्मद करीम मौजूदु आहे। हर यतीम खे पाण करीम मोहबत वारी तरह फरमायो, अम्मल यतीम फला तकहर अम्म साइल फला तनहर। मुहम्मद करीम के यतीम के झिंकर जा पाण करीम हूअं ई मुहसिन हुआ, हूअं ई मोहबत करण वारा हा, मथां अल्लाह जी ताक़ीद आहे। इन करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर यतीम सां बेहद मोहबत पिया कनि, कंहिं बुखे जी बुख बर्दाश्त न कनि, जो घर में खणी करे बुखे जे हवाले कनि था, कंहिं ख़ैरात वठण वारे खे वापसि न मोटाईंदा आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर मकतबे फ़िक्र में, हर मामले में, हर दुनिया जे मामले में ख़ुल्क़ अज़ीम जा मालिक हा। अहिड़ो कंहिंजो अख़लाक़ पैदा थियो आहे न थींदो, इहो चाहे पाण करीम जो ख़ुल्क़ अज़ीम आहे। अल्लाहु अकबर। दुश्मन अचे दड़का ॾे पाण बर्दाश्त कनि था। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग था मोटिया आहिनि, पाण करीमनि तलवार खे टंगी रखियो आहे हिकिड़े वण में, वण जी छांव में सुम्ही रहिया। काफ़र ताक़ुब करे धुइयां लॻो अचे, पाण सां सुम्ही तलवार खणंदो हथ में, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निंड मां उथारींदो आहे। या मुहम्मद, पाण करीम निंड मां उथंदा आहिनि, अखि खोलींदा आहिनि, तलवार मथां खणी थी मई यमना कमिनी, अॼु तोखे केरु बचाईंदो मूंखां, मूंखे मौक़ो मिलियो आहे, तुंहिंजो मूं पीछो कयो आहे, अॼु तलवार बि तुंहिंजी आहे, तूं हथे खाली सुतो पियो आहे। पाण करीम सां अदब सां अख़लाक़ सां उठ वेठा। पाण करीम अल्लाह यमना कमिनी, मूंखे अल्लाह बचाईंदो तोखां। पाण करीम जा अल्लाह जा लफ़्ज़ चवण काफ़र जे हथ मां तलवार किरी गई। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार असांखे खणी करे फरमाईंदा, मई यमना कमिनी, हाणे ॿुधा तोखे मूंखां केरु बचाईंदो। चवणु लॻो साईं तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं चई तीअं थिए। पाण करीम फरमायो, मूं तोखे माफ़ कयो आहे, तूं हलियो वञ, आईं जहिड़ी ग़लती न कजां। चवणु लॻो अशहदु अन्नक मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद करीम हाणे वञणो न आहे, तुंहिंजे हथ ते बेतो कयां, मूंखे कलमो पढ़ाए करे मुस्लमान कयो। ख़बर पई त एॾो हलीमी बुर्दबार पैगंबर न आहे पियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां मुस्लमान थी। सबबु कहिड़ो हो? अख़लाक़ फाज़िल आहे, अदब हुजे ॻाल्हाइण में, गुफ़्तगू में, हर मामले में। यहूदी अचे थो हासिलेकार, मस्जिद नबवी में पाण करीम सां तशरीफ़ फरमा साहबत न करे वेठा, साहब जो सथ वेठो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहे। यहूदी अचे थो सिधो मस्जिद नबवी में अची थो पेशाब करे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसनि पिया। ऐं जेकर असां ॾिए त न मस्जिद जे कुंड में कंहिंजे ग़ैर मुस्लिम जी पेशाब करे ज़िद में या अणॼाणाई में, मुंहिंजे ख़्याल में त हुते जेको आहे त पुलिस का हुनखे छॾाए पिया असीं त हुनखे ॿेड़ी ॿोड़े छॾा वठो टुकियोसि, देरि न कयो, मस्जिद में पेशाब पए, हू चरियो ख़बर कान पई, कई चरिया माण्हुनि मारे छॾिया। एतिरो असांजो दिमाग़ ख़राबु आहे। कई पागल माण्हू चरिया वीचारा जूतनि समेत मस्जिद में आया, उन्हनि खे उते उते कुटे बेहोश करे, हिनखे बेवकूफ़ चरियानि खे अकुल कोन, चरियो वीचारो जूता पाया आयो, हिन कुफ़र कोन कयो, उते देरि त करणी न आहे। एॾा असीं जज़्बाती थी विया आहियूं, असांखे जोश आहे, जल्द कोई कावड़ चिड़ा। रसूल करीम साहिब जी सीरत में त इहा शइ मौजूदु ई कान्हे का। साहबनि डोड़ करे यहूदी खे पकड़ण जी कोशिशि कया। पाण करीम फरमाईंदो, ख़बरदार जो सभु वेही रहो, केरु जे क़रीब न वञे, छॾियो त फ़ारिग़ थिए। पेशाब करे वांदो थींदो। ॿ ॻाल्हियूं हुयूं, हिकिड़ो त पेशाब रोके त हिनखे बीमारी थिए, मुमकिन आहे। ॿियो त इन हालत में जेकर हिन खे वञी के मारी, हिन जा कपिड़ा लही सघनि था, ओघट थींदी।
नंबर 2 त जज्बात में अची करे इनखे जेका सज़ा मिलंदी त हीअ नफ़रत करो। पाण करीम हकीम बि हा, हलीम बि हुआ। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾियो। जंहिंमहिल फारिग थियो पाण करीम बाबा हेॾां अच, पाण करीमनि भरिसां विहारियो। रसूल करीम फरमाए त बाबा ॻाल्हि ॿुध, पुट हीअ अलाह जा घर आहिनि, मस्जिदूं अलाह जा घर आहिनि, हीअ इबादत लाइ मख़सूस आहिनि। हीअ पेशाब वग़ैरह इहे पलीती जी शयूं आहिनि। इहे उन जॻह ते कबी जिथे उहा जॻह हूंदी। हीअ सॼी ज़मीन आहे पई मौजूदु, तूं उते कोन वेठे, मस्जिद में जी तो वेठो, तो ग़लती कई आहे या ॼाणी वाणी कई अथई या तोखां ग़लती थी वई आहे, आई जे अहिड़ो कमु बाबा कोन कबो। साहबा त जज़्बाती हुआ, नौजवान हुआ। पाण करीमनि सभिनी साहबनि खे मना कयो, सभु ख़ामोश थी करे रसूल करीम सां साम्हूं वेही रहिया। पाण करीमनि यहूदी खे एॾो हुस्न अख़लाक़ सां सम्झायो जो चए थो मूंखे अलाह जा नबी कलमो पढ़ायो त मुस्लमान थिया, मूं जेका ग़लती थी आहे मूंखे माफ़ु कयो, अलाह मूंखे शाल माफ़ु करे। पाण करीम फरमाए त इन पेशाब जी जॻह ते पाणी हारे मस्जिद खे पाक करे छॾियो। जेकर पाण सख़्ती सां पेश अचनि हा, जज़्बाती थियनि हा त हुन ईमान आणे हा, पर हमेशह दुश्मन रहे हा। मुंहिंजा अज़ीज़ो, इस्लाम मुहबत ऐं भाईचारे प्यार में पकड़ियो आहे, जज़्बात में कोन पकड़ियो आहे। जिथे तलवार जी ज़रूरत आहे जिहाद जे मैदान में, जिथे तव्हां ते हमिलो थिए, इस्लाम में किथे बि मुस्लमान हासेकार वञी कंहिं ते हमिलो न कयो आहे, पर हू तयारी में हूंदा आहिनि, मुस्लमान ते हमले जी तयारी कंदा आहिनि। पोइ दिफ़ाई अंदाज़ में मुस्लमान पंहिंजो हथियार खणंदो आहे त बाबा आउं पंहिंजे घर में वेठो आहियां, मूंखे घर में मारणु आयो आहे, पर हला करे किथे बि हदीस में कोन्हे पाण करीम ख़ामख़ा कंहिं ते हमलो कजे, पर न, पर पाण करीमनि अख़लाक़ फाज़िला जो असांखे सभु दुश्मन जे दुश्मन ॿधो पियो आहे। तव्हांखे मालूम हूंदो सुमामा बिन उसाल जो मशहूरु वाक़ियो आहे। हीअ जंग मां हीअ कैदी आहे, हिनखे क़ाबू करे वठी आया, वक़्त जो सरदार आहे। पाण करीम मस्जिद जे पीलर सां ॿधी छॾियो सुमामा खे, मस्जिद जे पीलर सां हिनखे ॿधी छॾियो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, ख़बरचार वठण जे लाइ सलाम दुआ कयूं। पाण करीम सुमामा ॾे ख़बर कहिड़ो हाल आहे, ठीकु आहियां। हाणे ॻाल्हाए सुलूक सां कोन पियो, चिड़ में पियो ॻाल्हाए, सरदार हो न, तव्हां त कंहिं सरदार खे ॿधी विहारे छॾियो, पोइ कीअं ॻाल्हाईंदो त ऐं निकिरा त ख़बर पए, ऐं टोटा छुटा त ख़बर पए, पोइ वरी पाण सुलूक कीअं कंदासीं त अच्छा तूं ॿधल आहीं, असां ईअं थो ॻाल्हाईं। पहिरीं त हनी हिनखे चइबो बाबा हिनखे अहिड़ी भञ ॾियो यादि करे, मूंसां न ॻाल्हाए बदअख़लाक़ी सां। पर रसूल करीम जो रवियो ॾिसो, पाण करीम पुछंदा सुमामा हाणे तोसां कहिड़ो सुलूक जे तूं पाण चओ। चवणु लॻो मोहम्मद जेकर छॾींदे त तुंहिंजो हुस्न अख़लाक़ आहे, तोसां ईअं सुलूक कंदो जीअं मूंसां सुलूक पियो करीं, छो जो आउं बि इलाइक़े जो सरदार आहियां। जहिड़ो एहसान कंदे असांजो बदिलो एहसान मिलंदो। जेकर तोखे मूंखे फिदीअ जे करे छॾींदे, जेका दौलत तूं चई तुंहिंजे हवाले कयां, आउं सरदार आहियां, घणा तोखे पैसा खपनि मूंखां वटि, मूंखे छॾे ॾे। अञा बि ॻाल्हि मञण में न आहे, जेकर मूंखे क़तलु कंदे आउं निधड़ को कोन आहियां, इलाइक़े जो सरदार आहियां, ऐं जे मारिजी वियुसि न तोखे छॾींदा न तुंहिंजे साहबनि खे। मुंहिंजे पलांद करण वारा पोइते वेठा आहिनि, माना वेठो बि नबी करीम जी मस्जिद में आहे, ऐं धमकियूं बि पाण करीमनि खे ॾे पियो। साहबा नाराज़ थी करे ख़बरदार थी, गुस्ताखी मता कई अथई, मता रसूल करीम खे को ग़लति लफ़्ज़ चयो अथई, असीं मुहाफ़िज़ मौजूदु आहियूं, मता मारिजी वञी ख़बरदार थी। पाण करीम न न न न न सुमामा खे कुझु न चओ, छो जो तव्हांजो महिमान आहे, ऐं पाण सां न महिमान अची पाण सां 5 कलाक करे पाण घटि कंदा रहो। ज़मींदार वॾेरो जो ॿाहिरि निकिरी वठो बि हॾ कयोसि, मूंसां बि ईअं ॻाल्हाए, कुट कुटा करे पोइ सिधो करे ॿिए ॾींहुं चवंदे ख़बर पोइ मां चवंदो मोह पियो हूंदो छा करे। रसूल करीम फरमायो छॾे ॾियो सुमामा खे। पाण करीमनि ॿिए ॾींहं ते आया, वरी साॻी पीलर में सुमा ॿधल आहे, पर पाण करीमनि फरमाया जे खाधे पीते जो बंदोबस्तु बहितर हुजे, पीअण जो पाणी हिनखे बहितर हुजे, तकलीफ़ सुमामा खे न ॾियो। रसियुनि जूं ठरियूं हुजनि, हथनि खे तकलीफ़ न अचेसि, पेरनि खे तकलीफ़ न अचेसि, बसि पहिरो हुजे, सुमामा हितां निकिरी न वञे। पाण करीम हलिया विया, वरी ॿिए ॾींहं ते आया, साहबनि हर ख़िदमत कई सुमामा, वधो खाईंदे पीअंदे जेका शइ चवंदे।
तोखे का तकलीफ़ कान्हे, हाज जी ज़रूरत के ॿाहिरि वठी हलंदासूं, ख़िदमत में साहबी मजबूर वेठा आहिनि, पर सुमामा खे कावड़ आहे, घुंड आहे, अखियुनि में कावड़ नज़र पई अचे। रसूल करीम ॻाल्हाए पियो त हेठि कंधु करे पियो ॻाल्हाए चिड़ में। अल्लाहु अकबर। पंहिंजे इस्लाम आणण खां बाद में सुमामा पंहिंजो वाक़ियो पाण पियो ॿुधाए। चए थो ॿिए ॾींहुं रसूल करीम आयो, मूंखे चयो सुमामा तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? चवणु लॻुमि साॻी ॻाल्हि कई, साईं हे छॾींदो तव्हांजो एहसान थींदो, एहसान जो बदिलो एहसान मिलंदो। आउं बि वक़्त जो सरदार आहियां, जहिड़ी मूंसां तव्हां भलाई कंदो तव्हांखे भलाई जो बदिलो भलाई मिलंदी। जेकॾहिं सिधो ई रक़म खपे तव्हांजे हवाले कयां, केतिरी रक़म खपे तव्हांजे हवाले कयां। जेकॾहिं ईअं बि नथा करणु चाहियो, जेकॾहिं मूंखे क़तलु कयो त मुंहिंजा पलांदी वेठा आहिनि, निंढण गुआऊं बि कोन आहियां, पाणे मुंहिंजा पलांद कंदा, मौत खां बि नथो ॾिजे। चए त मारियो त ख़बर पए, घणा पैसा खपनि, पाण खे न केरु चए त घणा पैसा खपनि, वठि पैसा मूंखां। आऊं को बुखे आहियां, आऊं सुञो आहियां, कंहिं बि मूंसां ॻाल्हाई। ऐं जंगी कैदी क़तलु करे तव्हांजा माण्हू अचे, तव्हां अथे तव्हीं किथां छॾियोसि? हीउ रसूल करीम सॼो फ़हम ॾिसो, इल्म ऐं मुर्तबा ॾिसो, अख़लाक़ ॾिसो, किरदार ॾिसो। पाण करीम सां सिर्फ़ु मुस्कुरायो। साहबा नाराज़ थी त केतिरो नबी करीम सां ॻाल्हाई, कंहिंसां पियो ॻाल्हाई? हीउ सरदार रसूल सां पियो ॻाल्हाई, काइनात जे रहबर सां पियो ॻाल्हाई, हीउ मोहम्मद बिन अब्दुल्ला सां पियो ॻाल्हाई, असांजो रसूल पाण न। सुमामा महिमान छॾे ॾियो। अल्लाह अकबर। पाण करीम सां टियों ॾींहुं थियो आहे, वरी मोटी आया, घर अची करे चवंदा सुमामा कहिड़ो हाल आहे? चवणु लॻो साॻियूं ॻाल्हियूं, भला तुंहिंजो इरादो छा आहे? चवणु लॻो छॾींदो त महिरबानी, पैसा वठो ॾियांव, क़तलु कंदो मारे छॾियो। पाण करीम सुमामा खे खोलियो, सुमामा वञे हलियो। अल्लाह अकबर। टेरीअ ते पाण करीम सुमामा जो रसियो खोलियो, सुमामा वापसि वञे जिथां आयो। हीउ निकितो, सुमामा चए थो त आउं जंहिंमहिल मसु नबवी जो दर टिपी अॻिते वधियुसि, मुंहिंजे ज़मीर मूं ते मलामत कई। 3 ॾींहं थिया आहिनि तूं बद कलामी पियो करीं उन शख़्स सां जंहिं वटि तूं ॿधल ई क़ाबू हुई, केदी आहीं? उन जा साथी जो तलवारूं मियान खां ॿाहिरि आहिनि, जेके वाझाइनि पिया, जेको हिकिड़ो हकल करे त मुंहिंजी मुंडी लुणे छॾीनि, डिॼे बि कोन थो। 3 ॾींहं ताईं मूंखां सुवाल करे पियो, अख़लाक़ सां मूंसां ॻाल्हाए पियो, ऐं मूं केॾी बद अख़लाक़ी गुस्ताखी कई आहे, ऐं मूंखे टेड़ी ॾींहं हिनखे छॾे ॾियो। अॼु त मूंखे पक ई त मूंखे मारे विझंदो। ॻाल्हियूं मूं केॾियूं ॿुधियूं हुयूं। चए थो मुंहिंजी ज़मीर मूंखे मलामत कयो, ऐं वापसि मस्जिद नबीवी जे दरवाज़े ॾे मूं निहारियो त वरी मस्जिद में वञा, भला जेतिरो 3 ॾींहं मूं गौर करे संदुनि चहिरो मुबारक बि कोन ॾिठो आहे, अहिड़ी शख़्सियत जो ऐं कावड़ में हेठि ॻाल्हायां, अचे त अखियूं पूरियूं छॾियां, जवाब बि सही कोन ॾियां, मुंहुं मोड़ियो पोइ ॻाल्हायां, अॼु हुनजे चहिरे अक़दस ते तां ॾिसां हीअ शख़्सियत कहिड़ी आहे। अल्लाह अकबर। सुमामा चवंदो आहे पोइ हिते निहारे मस्जिद नबवी ॾे, जीअं मुंहिंजी नज़र पई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जे दरवाज़े ते मुस्कुराए रहंदा हुआ। ओॾी महिल मुंहिंजी दिलि में ख़्याल अचियो, ईमान मूंखे वापसि अची वियो, ऐं डोड़ करे चवां थो अशहदु अन्नक मुहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद करीम गुस्ताखी माफ़ कयो। ऐं केतिरो गुस्ताख थी वियो 3 ॾींहंनि ताईं तो असां बदकलामी कई अथमि, हाणे मूंखे मुस्लमान कयो। पोइ सरदार सुमामा बिन उसाल मुस्लमान थी, इलाइक़े जो सरदार। हो नतीजो कहिड़ो निकितो जो पाण करीमन जे फरमाईंदो, साईं मके वारनि वटि अनाज मुंहिंजे इलाइक़े मां थो अचे, अॼु खां पोइ हिकु दाणो बि उन्हनि खे न मिलंदो जेसीं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम न कंदो तेसीं सुमामा जे इलाइक़े मां दाणो बणाईंदो। मके वारा मुशरिक कुरैशी सभु भले बुख मरी वञनि, छो जो मुस्लमाननि ते हिननि तकलीफ़ूं हुयूं। हाणे जेको हुकुम थींदो, तव्हांजे हुकामत मुताबिक़ तिजारत थींदी, तव्हांजे हुकुम मुताबिक़ वापारु थींदो। ऐं इलाइक़े जो सरदार आऊं रसां थो पंहिंजे इलाइक़े में, हाणे मजाला जो ॾिसां त केरु जेको आहे सो मुंहिंजे इलाइक़े मां का बि शइ मके खणी थो वञे। तव्हांखे मके मां कढे वियो आहे, तव्हांखे हिजरत लाइ मजबूर कयो वियो आहे,
तव्हांजे साथियुनि खे तंग कयो वियो आहे, तव्हां जहिड़ी शख़्सियत खे। सुमामा पहुचंदो आहे इलाइक़े में, ऐलान कंदो आहे आउं मुस्लमान थी वियो आहियां, मुंहिंजा इलाइक़े जा वारो बासियो तव्हां मुस्लमान थियो। सभु मुस्लमान थी था वञनि। ऐलान थो करे त मके वारनि वटि तिजारत हाणे कान थींदी जेसी मुहम्मद रसूलुल्लाह परमिशन न ॾींदो। जॾहिं पाण करीमनि खां NOC न मिलंदी तेसीं हिननि खे का बि शइ कान मिली। पहिरियों साल हज जो आहे। सुमामा बिनो साल हज ते आयो आहे, उठ ते सुवार आहे। जीअं अचे पियो तलबियो पढ़ंदो अचे पियो, बैतुल्लाह जे वेझो अची वियो। अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत वल मुल्क ला शरीक लक। तलबियो पढ़ंदो अचे, तकबीरूं हणंदो अचे। कुरैशी घरनि मां तलवारूं खणी था। इहो केरु माण्हू आहे जेके एॾी जुरत मके में कंहिंखे ताक़त आहे जो अल्लाह अकबर जो नारो हणे? इहो केरु आहे? हिकिड़ो नौजवान कमान में तीर विझी करे डोड़ थो ॿाहिरि करे, चए थो मूंखे ॾेखारियो कहिड़ो आहे जेको उठ ते सुवार आहे, केरु माण्हू आहे जेको हिते अल्लाह जो नालो थो वठे? हिते त बुतनि जा नाला वरिता वेंदा आहिनि। केरु आहे? कमान में तीर विझी करे हणण जी कोशिशि कंदो। सरदार हुनखे ॿाह में अची चवंदो आहे ख़बरदार थी, हीउ सुमामा बिन उसाल जेको उठ ते सुवार आहे, आम माण्हू कोन्हे, इलाइक़े जो सरदार आहे। जेकर हिन खे धकु लॻी पियो बेवकूफ़ बुख मरी वेंदो। अनाज ऐं ॿियो रस त इन खां ई जागी चिड़ियो वेठो आहे। इन खे न चिड़ायो, हिन जे हाल में छॾे ॾियो जीअं खपे तीअं करे। सुमामा चवंदो या रसूल अल्लाह, सभिनी खे हुकुम कयो साहबनि खे त तलबियो हणनि ॾाढे ॿुधनि। मके वारा सभु निकिरी अचनि। आहे को मके वारा तव्हां में दिलेर जो सुमामा सां विड़ी करे या मुहम्मद जे साथियुनि खे का तकलीफ़ वठे? ऐं सुमामा वेठो आहियां। जेकॾहिं हिकु बि तव्हांजो तीर सां ॾियायो आहे, तव्हांजो हशर नशर थींदो ऐं तव्हांजो रसद, तव्हांजो कंदम, तव्हांजो अनाज मुंहिंजे इलाइक़े मां कोन ईंदो। पोइ ॾिसो सभिनी चइबो आहे तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, असां तूं। मालूम छा थियो? अल्लाह पाक तक़वीत ॾिनी इस्लाम खे। छा हो? अदब हो, अखलाक हो, पाण करीमनि जो किरदारु सुहिणो हो। अल्लाह अकबर दुश्मननि सां वर्ता पाण करीमनि जो। बुज़ुर्गनि नंढियुनि उमिरि वारा औरतुनि सां पाण करीम ससुनि जो अखलाक, बुढ़ड़ियुनि सां अखलाक। साबी फरमाईंदा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि साहबनि जे मजलिस में। परे खां महसूस थियो आहे हिकिड़ी ख़ातून ते बि वॾी उमिरि वारी औरत आहे। रसूल करीम जल्दी उथिया आहिनि, चादर मुबारक नबो जी विछाइनि था। उन औरत जे इस्तक़बाल आहे, डोड़ी करे अॻिते वधी चवंदा अम्मा तूं चादर ते अची वेह। साहबा हैरान थी करे फरमाईंदा या रसूल अल्लाह, तव्हां 6 सालनि जा हो, तव्हां पाण ई फरमाईंदा हो मुंहिंजी अम्मा दुनिया मां अबुआ जे मकान में वफ़ात करे वई आहे, उनजी क़बर बि उते दफ़न आहे। अल्लाह जा नबी ही कहिड़ी मां आहे ख़ुशि नसीब जंहिंखे तव्हां अम्मा करे चयो आहे। पाण करीम साहबी हो ही मुंहिंजी अम्मा, उहा आहे जंहिं मूंखे खीर पीआरियो आहे, उहा मुंहिंजी मां आहे। उन करे पाण करे उन अम्मा हिन चादर ते वेह। मुंहिंजा अज़ीज़ो मुहम्मद करीम सल्लल्लाहु जो केॾो अख़लाक आहे, खीर पीआरण वारी दाई आहे जेके पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अम्मा करे मुखालिफ़ था थियूं। उम्मत वारो पंहिंजे माहिरनि जो असां क़दुरु कयो आहे, असां पंहिंजे अम्मा सां कीअं पेश ईंदा आहियूं। पाण करीमनि उम्मत खे ॿुधाए छॾियो आहे ओ उम्मत वारो, मुंहिंजी अम्मा त 6 सालनि में मूंखां विछड़ी वई, पर जेका मुंहिंजी खीर पीआरंदड़ मां आहे, जेका मुंहिंजे नबूअत खां बाद में बि ज़िंदा हुई, उनखे इज़त ऐं शान बख़्शियो आहे। तव्हांखे पंहिंजे माउनि जो क़दुरु करणु घुरिजे। सबका हर करे हर पहलू में पाण करीम दुश्मन सां कीअं पाण करीमनि वर्ता पियो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब जे मजलिस में मौजूद आहिनि। साहब जो जंगी लश्कर मोटियो आहे। उन सां हिकिड़ी औरत गॾु आहे, मथे ते कपिड़ो कोन्हे को, जंगी औरत आहे, जज़्बाती आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चादर मुबारक न बोझी खणी करे डोड़ी करे अॻिते वेंदा आहिनि ऐं जे मथे ते चादर रखंदा आहिनि। साबिक़ या रसूल अल्लाह, हीअ काफ़िरा औरत आहे, मुस्लमान आहे। पाण करीम फरमायो आहे त काफ़िरा पर कंहिंजी न्याणी आहे, औरत जो एहतराम करणु असांजे फ़र्ज़ु आहे। पाण करीम फरमायो अम्मा तूं हिन पासे वे। हीअ काफ़िले वारा जेके कैदी थी आया आहिनि, कैदी हिन पासे, मर्द हुजनि हिन पासे, साहबा हुजनि, हीअ न्याणी आहे हिनखे हिन पासे विहारियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि सां न्याणियुनि सां कहिड़ो वर्ता कयो। असां पंहिंजे अख़लाक खे चेक कयूं, असांजो कहिड़ो अख़लाक आहे।
पाड़े में कंहिं नंढड़नि ॿारनि तां ॿ माइरियूं माउ ही ॿारनि जी जेका असांजी पंहिंजी पाड़े जी माई का मासी आहे का पुफी आहे का चाची आहे ॿारनि तां विढ़ी पियूं लठ असांखे हथ में हे पोइ घर में ॾाढे जो काइजी पवंदासूं न ॾिसंदासूं माइटी न ॾिसंदासूं पाड़ो ओड़ो मामूली ॻाल्हि आहे घरवारी जो बस थी वियो माइटनि जो बस थी वियो अदब निकिरी वियो औरत हुजे मासूम ॿार हुजे कुट कुटा शुरू कंदासीं हिते रसूल करीम दुश्मन जी औरत सां वर्ताव कहिड़ो कयो आहे कहिड़ी औरत आहे जेका सभिनी खे चए पई त मारियो मुस्लमाननि खे मां को बि न बचे पर पाण करीम फरमायो त औरत जो इकराम करिणो आहे असां वटि केदी थी आई आहे रसूल करीम फरमायो त बाबा तूं हिते वेह पाण करीम फरमायो अम्मा तोसां कहिड़ो सलूक ॾे तुंहिंजी का ख़्वाहिश हुजे ॿुधा बीबी सगोरी फरमाए या रसूल अल्लाह मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मूंखे मुल्क शाम में छॾियो वञे जेके मुंहिंजो भाउ अदी बिन हातिम आहे पाण अदी सख़्तु मुख़ालिफ़ आहे मुस्लमाननि जो दुश्मन जी भेण आहे हातिम जी धीउ आहे जेको तव्हां हातिम ताईं ॿुधंदा आहियो सखी हो वॾो उनजो पुटु अदी बिन हातिम मुस्लमाननि जा कोन थियो आहे मुस्लमाननि सां जंग आहे हिन जी भेण बि जंग जूं आहे छो जो अॻु में औरतूं बि मुक़ाबले में लही ईंदियूं हुयूं ॿिए खां वेंदियूं त पंहिंजा जेके उनजा मरीज़ हूंदा हुआ उनखे मलम पटी करणु उनखे पाणी पीआरणु उन्हनि जा नेज़ा खणी उनखे तीर उनखे कमान में ॾियणु कमान टुटी पए त ॿियो कमान खे ॾियणु तलवार टुटी पए त तलवार खणी वरी पंहिंजे उनखे ॾियणु वरी हू थकिजी पए उनखे पाणी जा छिंडा हणणु वरी उनखे पाणी पीआरणु वरी उनखे हकलूं ॾेई करे उथारणु उथी जवान मुक़ाबिलो कर छो पोइ हिते बीठो आहीं हमेशह औरतुनि जो उते बि साॻियो किरदारु हूंदो हो जंग जूं औरत आहे पाण करीम फरमाए त पुट घबराए न तोखे अदी बिन हातिम वटि शाम पहुचाए थो रसूल करीम फरमायो साहबियो तयारु थी वञे साहबनि जो जथो हिन न्याणी खे पंहिंजे भाउ शाम भाउ अदी बिन हातिम वटि पहुचायो चवणु लॻी या रसूल अल्लाह मूंखे घोड़ो सवारी ॾियो उठ या घोड़ो ॾियो ऐं मूंखे सामान जो रस्ते जो पर न रसूल करीम फरमाए न न न न तूं न्याणी आई अॻिते झंग बि आहे बयाबान बि पहाड़ बि आहिनि अकेली औरत वञे उठ ते या घोड़े ते सादो सामान बेशक तोड़ मौजूदु आहे पर मुहम्मद करीम नथो चाहे त अकेली न्याणी वञे अॻियां जानवरनि जो बि ख़तरो आहे माण्हुनि जो बि ख़तरो आहे तो ते हमिलो थी वञे तूं असांजी महिमान आहीं पुट तोखे इज़त ऐं एतिराम सां थी पुछराईंदासीं सहाबा इकराम जो जथो रसूल करीम गॾु कयो आहे हज़रत अदी बिन हातिम जी भेण आहे बीबी सगोरी पाण काफ़िले सां खे रवानो कयो काफ़िलो वञे पियो शाम जे इलाइक़े में पहुता अदी पंहिंजे घर में मौजूदु आहे हुनखे सॾु कयूं बाबा ही रसूल करीम सां सम्झनि तव्हांजी अमानत तव्हांजी भेण तव्हांजे हवाले कई आहे अदी छिरक पाए उथियो आहे त हा भेण खे चई तूं ज़िंदह बची वई आहे की छो की मुहम्मद तोखे क़त्ल कोन कयो की क़त्ल जी ॻाल्हि पियो करे अहिड़ो मोहसिन अज़ीम अहिड़ो बाअख़लाक़ हलीम बुर्दबार का शख़्सियत त मूं अॼु ताईं अदे कान थी आहे जेतिरो मुहम्मद करीम मूंखे पंहिंजे पीउ खां वधीक इज़त ऐं एतिराम ॾियण वारो पैगम्बर आहे जंहिं जथो सहाबत जो मूंसां गॾु मोकिलियो आहे चवणु लॻो मुहम्मद जी त तारीफ़ करी पई पर जेके साथी तोसां आया रस्ते में उन्हनि तोसां कहिड़ो सलूक कयो छो त हमेशह भाउ खे पंहिंजे भेण जी इज़त जो एतिराम हूंदो आहे माउ जी इज़त जो एतिराम हूंदो आहे पुछई सुवाल चवणु लॻी अदी मतां हिननि जवाननि जे बारे में तोखे ग़लतफ़हमी हुजे आओ कसम खणी थी चवां त रस्ते पूरे में मूं बार बार इन नबी करीम जे साहबनि ॾे निहारियो पिए पर मूं हिक जी बि नज़र मोॾे ॾिसंदे कोन